नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वला जिद्द लहु वला निद्द लहु व नशहदु अन्न सय्यदना व हबीबना व तबीबना व मवाना व मलजाना व मौलाना मेरे नस्ले पाक से है बच्चा बच्चा नूर का, तू जो ऐने नूर हो तेरा सब घराना नूर का। अज़हाज़िरो वन्नाज़िरो फी कुल्ल मकामिन मौजूद। अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा। क़ाल अल्लाह तबारक व तआला फी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। समझो ना कि हक़ नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लम अलैहि। वक्त जी तंगी आहे, इंशाअल्लाह अज़ीज़ असांजे आले सुन्नत जो मुहसिन मुफ्ती आज़म मज़हर मुख्तार दुरानी दामत बरक़ा कमालिया इंशाअल्लाह मर्द मुजाहिद जल्दी तशरीफ़ फरमा थींदो। और जो ख़ुसूसी ख़िताब ॿुधासे मां हुज़ूर जे हिकिड़े आशिक़ जी थोड़ो तव्हांखे वाक़ियो ॿुधाईंदुमि त अॻियनि नबियनि जी उम्मतनि जी उमिरि वॾी थी, लेकिन असांजे आका जे हिकिड़े ग़ुलाम खे नबी साईं दुआ जो घुरी 750 साल हुनजी साबती साल अॼु ॿुधाईंदुमि उन्ही खे इश्क कीअं लॻो। दरूद शरीफ़ पढ़ो त मां तव्हांखे ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लम अलैहि। मोहब्बत दर दिले माशूक पैदा में शबद। हाफिज़ सोनो हाफिज़ शाह मोहम्मद थोड़ा अॻिते थी वियो साईं क़िबला आशिक़ सोनो अचनि मां तव्हांखे ॾिसी करे वरी सुभान अल्लाह जो ख़ुशि थींदो त मुंहिंजी बि दिलि ख़ुशि थींदी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मोहब्बत दर दिले माशूक पैदा में शबद। आशिक़ चए थो मोहब्बत पहिरें माशूक जे दिलि में पैदा थी। सुभान अल्लाह। मोतरे से एतराज करे तो ये किए सही यो चे तो जदी आशिक उन्हें दिसे थो उनी माशूक जे अखिन में उवा झलक जदी दिसतो आ दिल हुनजी गिरफ्तार थी। सुभान अल्लाह सुभान वाले जवाब हाले तो दाना दाना ओ जुल्फे तो दाम दाम खाले तो दाना दाना ओ जुल्फे तो दाम दाम मुर्गे तो दान दीद गिरफ्तार दाम शुद। सुभान अल्लाह शिकारी वनी करे कोड़ की अड़ी दो अदा के कोड़ की हुंदी हाने बड़ी बचा है कुछ भुख भी इतनी कोने पर जेकी हुकूमत अल्लाह खैर कंदो माण्हुनि जा कपड़ा मिलाइण जे लाइ तयार थी विया आहिनि। सॼो कुझु पेट में आहे गरीब बुख ते आहे घबराना नहीं जेको अल्लाह अल्लाह हलाईंदो बिल्कुल उन्हीं जी कामिल कुदरत कामिल आहे। इंसान इंसान के छा रही ॾिसो पिया जेको बोल आई उन्हीं में
हेलीकॉप्टर से चढ़ी करे वजीर आजम अधकड़ो बोटो पे सटे वठो वो भी वो गप में किरे पे वो पानी में किरे पे मानू परेशान एक बोटो 10 जना तो ठंडी हंडी में रिस्क जलाए तो उन्हीं का कुछ न कर सके अल्लाह बेनियाज बादशाह हर एक के पांजे घर में दा बाती दे तो रुकिया सुकिया पंहिंजे दर ते वो कोन खोजे अल्लाह जो शुक्रानो अदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह पाजे मकसद दे अचा तो शख्स जो हिंदुस्तान जे रहण वारो कौम जो हिंदू हो व्यापार करण वास्ते हिंदू वेदा उतो सामुंडी जहाज ता सिधो वञे ना जिद्दे शरीफ को वरी उठन जे जरिए मक्के पाके बारो शाम मुल्क में सब व्यापारी वञी गठिला हर मुल्क जा माण्हू उते व्यापार करण वास्ते ईंदा हिंदुस्तान वारा पंहिंजे मुल्क जो सामान खणी उते विकिणंदा सुठे रेट में वरी उतो सस्तियूं शयूं मिलन वरी पंहिंजे मुल्क में सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन्हीं काफिले में हिकड़ो शख्स हुयो जो उम्र रसीदा हुयो तकरीबन 60-70 साल जी उम्र हुई उन्हीं जो नालो हो रतन हिंदी हिंदू हुयो वो जदी मक्के पाक सरजमीन जे ॿाहिरों हिंदू कोन ला हाणे हुदूद जो भी मनु जे खाते न रखियो तन जेके हिरमाल उते हुक्मरान आहिनि न हुदूद निकतल उते सिर्फ अॻिते जेको मुसलमान वञी सघे थो गैर मुस्लिम जो वञण बंदि आहे मक्के पाक मदीने पाक हे बारो फिदा काफिलो टपियो ओयो पयो बाबा रतन हुयो उन्हीं जो ॾिठो हिकिड़ो बकरियुनि जो धण थो वञे अॻियां नए वहे थी नए जो पानी थोरो आहे पर तिख साहे बकरियूं टपनि थियूं बकरियुनि जे पोयां हिकिड़ो मासूम खूबरू सोनो जवान जंहिंजी तकरीबन 7-8 साल उमिरि उहो तो लंघण जी कोशिश तो करे रतन हिंदी पंहिंजे किताब में बाक़ाइदे लिखियो कि जीअं जो मां उन्हीं खूबरू जवान खे ॾिठो तो मां जो अकल दंग रहिजी वियो वाह मुंहिंजा मौला केॾी न सोणी सूरत खे ॾिठी अरब जे सरजमीन ते इहा हस्ती मां गिरफ्तार थी वियुसि मां ॿुधायां पियो न कोड़की अॾियल हुई आहे शिकारी ॾींदो आहे मथो मिटी ॾेई दाना सटींदो आहे पखी अची रहंदो आहे उहो इश्क में हूंदो आहे इहो अन चुगा उहो उन्हीं जी बस्ती में हूंदो आहे ऐं शिकारी परे वेठो हूंदो आहे ख़बर आहे पुॼिया जॾहिं पेर पवंदो आहे कोड़की ते पखी फासी पवंदो आहे थाले तो दाना दानाओ मुर्गे तो दान दीन थाले तो दाना दानाओ जुल्फे तो दामदा हुजूर की जुल्फा मुबारक ये हुयो सुभान अल्लाह पेट छुया मुर्गे तो दान दीद गिरफ्तार दाम छत आशिक को गिरफ्तार किया अजी मां जब पहले इश्क जो महबूब जो दिल में पैदा थी जदी आशिक की नजर को दिया वो करंट उनके रंग को गिरफ्तार हिंदू कौम जो लेकिन खूबरू नौजवान के ॾिसी करे अकल दंग रही दिल में सोचे थो मां हिंदी बोली ॻाल्हाइण वारो आहे इहो हितां जो अरबस्तान जो आहे अरबी ॻाल्हाइण वारो इन्हीं सां कलाम कयां चवांसि अर्ज़ कयांसि तूं मुंहिंजे कुल्हनि ते चढ़ मां तोखे नए को पार कयां सुभान अल्लाह दिल में इरादो करण हुयो बाबा रतन हिंदी चवे तो उन्हीं नौजवान हसीन जमील मुडे ॾिठो
ऐं मां इशारत अर्ज़ कयुमि त मां तव्हांखे पंहिंजे कुलनि ते खणा मासूम खूबरी नौजवान घुघरू थोड़ी सूरत वारो चयो हा वञी करे मां वेठुसि ऐं मां उन हस्ती खे पंहिंजे कुलनि ते खयुमि एतिरो त वजूद थधो एतिरो त नरम हुयो जो मां कदमनि खे हितो पकड़े उन्ही नौजवान जा कॾहिं पेर पियो चुमा कॾहिं उन जो ॼंघू पियो चुमा ऐं ख़ुशबू एतिरी आहे जो मां महव थी वियुसि आहिस्ता आहिस्ता घुमा पियो कुछ वक्त माखे अल्लाह सही दे ते मां इनके पासे कुलनि ते मंज़िल पूरी थी वई पार थियुसि उन्ही हस्ती मूंखे चयो त हाणे वेह मूंखे लाथई मां हाणे पंहिंजे होश में न उन्ही मां जे इश्क खे ॾिसी करे हथ खड़ा कया मासूम उन्ही ॿार हथ खड़ा कया मारे ॾिसी करे दुआ घुरी वरी कदम खई वरी मुरड़ी खई वरी हथ खड़ा कयई वरी दुआ घुरी वरी अॻिते 7 दफ़ा दुआ सुभान अल्लाह मुंहिंजे अखियुनि खां उहा हस्ती ओझल थी वई मां लागर थी वियुसि पोयों काफ़िले वारा वापसि मोटी आया हल जल्दी वॾे मंज़िल हलणो आहे तू छो बि रहियो आहे उन जो यार मां कोन हलंदुसि मूंखे वापार न खपे असांजे हज़रत हाजी पीर मोहम्मद शाह रज़वी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे कलाम में फरमायो आहे जॾा इश्क लगम घर विसरिया सर विसरी मर विसरिया जॾा इश्क लगम हिन खे इश्क में गिरफ्तार थियो वापस थियो हिंदुस्तान ही पहुतो बेकरारिया का गाल कोन थी वनेसि ऐं पंहिंजी औलाद जो सबा हाणे तूं पढ़ो हाणे तूं सफ़र ते न वञ असांखे सभु कुझु ॾिनो आहे हिते तूं राति जी ख़िदमत कंदासीं हेठि बि त न मां वरी वेंदो छा दिलि में ख़्याल आहे उहा हस्ती वञी करे ॾिसां दीदार कयां जंहिंजे इश्क में मां गिरफ़्तार थी वियो हिते 40-42 साल गुज़री विया इंतजार एक रात बाहर खट कढ़ी सहन से गर्मी हुई वही सुबह ये जो नजर कई चोरी की रात हुई चंड वडे आबताब सा हुजे पूरी रोशनी सा हुजे चेतो मां जॾहिं चंड खे ॾिठुमि मजो चंड तूं बि वसीना पर जेको खूबरू मां मके पाक में ॾिठो उन्ही जी लखी पखी भी तो जो ॾिसते ॾिसते खबर हुआ पई चंड में जुम्बश पैदा थी चंड बाद थी गुम थी थोड़ी देर के बाद में चंड जी पार में मिलियो मां जी खट भी लगे पई मां पार लगा हैरान किया सब हिंदू जन कहो पुछा को हुजे आशिक करे उमर कुछ दी गुजरिया अरबस्तान जाके व्यापारी आया मां वट जी मेहमान थिया मां उन जी खिदमत खातिर क्या पे जो मां उते वेंदा असां वेंदासीं त असांजी खिदमत कंदा जो असां वट ज़ाहिर मेहमान नवाज़ी असां करणी पर मूंखे हैरानगी थी पे रहींदा नमाज़ पढ़े न ज़िक्र करे न कुछ करे हाणे जो आया बाबा जल्दी क्यों असां पानी ॾियो नमाज़ जो टाइम थियो असां कुझु करणो आहे नमाज़ पढ़णी आहे उनके पूछो बाबा तव्हां तो बुनियादी तरह काफर हो तव्हां कीअं नमाज़ पढ़ो था
जैसा मुसलमान जाऊं आखिर ज़मान नबी मक्के पाक में आयो जे नबूवत जो ऐलान कयो असा पांजी दिल उन्हीं के दिल भर के नहीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिन दिल में चो पहले चयो तो को पूछा हाणे अची रहा आशिक़ हेरा चेहरा ही पाने चमकन था दाढ़ी भी सुन्नत मुताबिक भटका भी उनके बदलन इन्हन के कौइनी या ताबीर जामात ज़ाहिर जी तौर पर पुछान मता कौन जो हल कढन साज कुछ महीना पहले ये मां पाजी हट समेलो रात जो टाइम हो चंड चोरी जो उभरियल हो ये मां उनके ॾिठो तो मूंखे हैरानगी थी और इहो भी चवांसि जो कलाम जो क्या चंड सां तो जो हुसन आबर जाए हस्ती के मानी जो उन्हीं जो हुसन तो जो ज़रो ही न पुजे वो जो ॾिठो तो चंड बाई साथियो जुम्बस पई चंड में थोड़ी देर के बाद वरी चंड अची थियो इहो छा हो जो ॿुधायो उन्हनि आस्कर जो इहो वाक़ियो त थियो बि मके पाक में सुभान अल्लाह सुभान अल्लाह असांजो मुशाहिदो आहे असां अखियुनि सां ॾिसी इहो मौजूदो नबी दा असां गुलाम थियासीं कलमो पढ़ी मुसलमान थियासीं सुभान अल्लाह कीअं यहूदी आया अबू जहल आयो हुजूर के चई मौजो ॾेखार मुसलमान थियो खोड़ मौजा तो अगले कारण तुझे नसीब में ईमान कोने जे नसीब तवासी ॾेखारियो छा चोरी जी रात हुजे चंड के आंगुर जो इशारो कयो बाद थे तो नबी जे मथे कही अचे तो नबी ते शहादत जो कलमो पढ़े वरी वापस भागी जात ईंदी है असां कलमो पढ़ी मुसलमान सुभान अल्लाह सुभान अल्लाह ठीक है चोरी जी रात अची पूरो टोलो हुआ वठी आया उन्हीं में से काफी असां जरा भी मौजूद हा हुजूर पंहिंजे साहबा सां गॾु आया सुभान अल्लाह उन्हनि जो सही चंड ॾिसो आफ़ताब साहिब उन जो असांजे आका आंगुर मुबारक जो इशारो रहियो चंड बाद थियो अची करे शहादत जो कलमो पढ़े अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह हिकड़ो हुजूर जी सॼी कसमो पियो पियो खबीबो फिरी वरी हुजूर जो हुकुम थियो हले वो सुभान अल्लाह इहो असां ॾिठोसीं असां दुनिया बाग कलमो पढ़ी अबू जहल जे नसीब में न हुयो उहो भॼी हाणे उहा हस्ती आख़िर ज़मान नबी असांजो आका आहे सुभान अल्लाह के बाग में रहे तो दिल में ख्याल कई मुझे मालिक ने जागे नमाज जा मेहमानन खे जल्दी जान छुटे चई न तो जगह जो वञो पर हाणे बाक़ी एतिरे क़दर जी बेकरारी थी आहे जल्दी मेहमान वञे तो मां तयारी कयां वञा सुभान अल्लाह सुभान पाक हस्ती नामूस इलाही जो दीदार हुजे मेहमान वया मां पंहिंजो थेलो त्याग कयो मां पुटनि खे वक़्तु कोन छॾींदा तू लागेरा काथे मरी वने भले मरी आशिक जेवा सिर वने जान वने मान वने भल वने गोरिया शाल में ईमान वने सिर भले वने वने जे हसी जे दीदार वना तो उते जरूर जल्दी मुख्तसर क्या तो जहाज में चलो मक्के पाक पहुंचो जिदे में जिदे को मक्के पाक पहुंचो उसे पूछा के हस्तिया नबियन जो सरदार उम्मत जो गमखार महदार मदनी मदीने वाले साईं मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत जो ऐलान कयो आहे उन्हीं हस्ती जो दीदार करण आयो आहे काथे आहे हाणे रतन हिंदी के जेके भी उते माण्हू मिलिया उहे सभु हुया सुभान अल्लाह कोई मुनाफिक न हो सुभान अल्लाह को गैर मुस्लिम न हो जेको टोलो मिलियो आशिक
हिंदे चवण जी देर हुई आशिक रोइण उनजो यार छा पुछदो आ अठो ॾींहुं आ असांजो महतार मंत्री असांखे मोकिलाए करे मदीने पाक वियो आहे मके जे माण्हुनि असांजे आका खे रहण न ॾिनो पाण अल्लाह जे हुकुम सां हिजरत करे विया मदीने पाक उठ वारे खे चयो दे ख़बर मदीने पाक किथे हासिल तो जल्दी सोलो रस्तो जल्दी पुजा मता जिंदगी वफा नहीं करे मंजिला कदो मदीने पाक बाहर वरी आशिक नहीं आउन हां असा आका वेठो आ माके वठी हलो दीदार कया न बुधाए मका तो आयो न बुधाए मां छा नालो जी वयो हुजूर अलैहि सलाम सहाबा किराम जे गुरबट में वेठा जफला जलवा फरोज आहिन सामो आशिक गुलाम वेठा आहिन जीअं जो रतन हिंदी के ॾिठो पाण फरमायूं बाबा रतन हिंदी सदा आहे सुभान अल्लाह देर करे छॾी हैरान थी पाण चवे तो मां हैरान थी मां हिंदुस्तान में रहा काथे हे हस्ती मुझे नालन जी भी खबर तो समाजे मुल्क जी भी खबर इहे वाकई हस्ती पर हर सोलो जदी आया पाण उठी बिठा सुभान अल्लाह उन शख्स के पाजे आगोश में आदऊ हकुर पाए पाण संकट विहार सुभान अल्लाह बाबा रतन हिंदी चवे तो सरकार जो की सखल मुबारक गोडो मुबारक माजे गोरे सा लगे पियो बर्फ को तो सुभान अल्लाह मां वेठो मूंखे करार थो अचे पाण फरमाए हाल पंहिंजे मुल्क जो सही हाल छा पुछंदो आयो तव्हां वटि हा दिल में जो ख्याल थी इज़हार कर बात समझी वेठो गायबदान नबी जो के सुभान अल्लाह जो सही मां के मोजो ॾेखार त मां बि मुसलमान थिया पाण बाबा हिंदी पर किताब में लिखियो माजे सरदार ॾिठो चयो त बाबा रतन हिंदी तू अञा मोजो न ॾिठो मां काथे मां हिंदुस्तान रहा तव्हां हिते रहो पाण फरमायो वक्त यादि कर सुभान अल्लाह जेको खूबरू 7-8 सालनि जो बकरे जे धन जे पोयो हुयो नए घोट पे वियो जंहिंखे तूं पंहिंजे कुलनि ते खयो उहो मां आहियो इहे चवण जी देर हुई सरकार जे अॻियां उहो चेहरो उहो नंढपण वारो पूरो चेहरो हिनखे नज़र अची वियो चई आमन सदक हिकदम खरी में कदमन में बार वञा वाकई इहो बि न ॿुधायां थो तो माके पाल जदी नए घोट पायो तो जी दिल में ख्याल हो अन्या इनी बाग हस्ती के पांच सागर खड़ा या इनी सागर हुआ तुम्हारे दिसे पे हसरत जी निगाह मुझे दिल में ख्याल है दिल दुआ घुरा सुभान अल्लाह मां दुआ घुरी अल्लाह तबारक व तआला की बारगाह में मुझे मालिक के 100 साल की उम्र सुभान अल्लाह वरी मांगते कदम खयम वरी तो जो ख्याल आयो वरी ॾिठो त तू बेकरार बीठो अखिन में नीर जारी थी वरी तो जे लाइ अल्लाह जी बारगाह में दुआ घिरो ॿियो साल बि तो जी ॿियो 100 साल इहे मां 7 दुआएं घुरियूं बाबा रतन हिंदी तो जी 700 साल उम्र मां रब को के वठी दी बाकी जेको गुज़रियल वक्त थी वो अलग कुर्बान वजा करम नवाजी कई थो सुभान अल्लाह कलमा पढ़ा और फिर कलमा पढ़ बड़े तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और फरमाओ हाने तो जो नालो बताई जैसे मां मशहूर इन्हीं नाले से आया बेहतर तव्हां ॿुधे मां आजिज़ के बाबा रतन हिंदी करे छॾियो आहे हाणे मूंखे इजाज़त इहा ॾियो मुंहिंजो नालो इहो हुजे ऐं मोकल बि ॾियो त मां
वञा हिंदुस्तान उते वञी करे दीन जी ख़िदमत कयां। तो नालो इहो आहे बाबा रतन हिंदी वञी वञी करे फैज़ खिदा वो पंहिंजी किताब में लिखे थो ख़्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेर जी बि सोबत मूंखे नसीब थी, ख़्वाजा निज़ामुद्दीन औलिया साईं जी सोबत नसीब थी, हज़रत बू अली कलंदर जी सोबत नसीब थी, ॿियनि वलियनि जी सोबत नसीब थी। 700 साल मां दीन जी ख़िदमत कई। बाद में जो साल जो वॾी दरगाह आहे हिंदुस्तान में, हर साल वॾो उर्स मुबारक थींदो आहे। खुदा तू भी दिल में उहो इश्तियाक पैदा कर, उहा मोहब्बत पैदा कर। अगारे असांजो मुरब्बी साईं ॿुधाईंदा पिया असांजे इलाके जे फ़क़ीर जे लाइ माथेले जी भर में अली महाली ॻोठ में जेको साहिब ॾिनो साईं ॾिनो फ़क़ीर सुमरो दरगाह या भटूरी शरीफ जो फैज़ याब मुरीद हे भी फ़क़ीर वण जा वेठा आहिनि। वो इतने कदर दरूद सरकार जे शान में पढ़दो उनकी जुबान बेअख्तियार थी जॾहिं हाजत वास्ते वञे हा तो जुबान के पकड़े वेंदो, जुबान के चवंदो हाणे न मां जो जिस्म नापाक आहे हो हस्ती पाकन पाक आहे, मां कीअं उनजो नालो वठां। उन्हीं आशिक के सरकार दीदार करायो। साहिब जो सुना है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं, मेरे घर में भी हो जाए तराना या रसूल अल्लाह। माँ हर महफिल में जोगा यकीन है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं, मेरे घर में भी हो जाए तराना या रसूल अल्लाह। इन घर के कुलूबल मोमिनीन अर्शुल्लाह बना तो के किए सरकार जो दीदार तो थे किए कुर्ब हासिल थे सब भी उठा गाली को इसलिए सरकार जो मिलाद है ऐसे बैठवा हर साल मिलाद बनाइंदो है फकीर असा जा उते होला है ना जिस के दावत हो दिया असा आजकल जा चेहरा दिसी सब जी वेंदा हूं ये पान ना आया है मदीने वाले साईं पान पूरी मोहब्बत से बैठा हुआ है। इतनी मकबूलियत हुई जो आलिम दीन वो भी हैरान हुंदो हाफिज सोना तो के सलाम जो किए मखलूक ते गद किया जमात से आज गुनाहगार या करम नवाजी मदीने वाले साईं गुलाम मुस्तफा फकीर क्यों साला मुफ्ती साहब के दावत दे तो और आए मिस्कीनी हाल फकीर जो असा सुनी सफा पोते आए नाले जान ले जान इश्क आए लेकिन आरस वडिया माने अगर मांजे करे फकीर ने उठायो मुझे बाटे कैमरा होले बैठा है उन्हन के चलो कुकरन जे मेल ते कोन आया हो आयो मिलाद पाक उधर कुछ दिल जी कस लाए हो जी उठते पे हो हमेशा सोले में हरसा मोहब्बत वधदी है जाते फैज मिलदो आ उते सोलो ईदो वंदो तो हज़रत हाफिज साहब रहमतुल्लाह अलैहि परचूनी शरीफ जा खुद चाहे उनको रखियो बुनियाद उन्हीं पाक हस्ती फैज मिलो हसन शाह जिलानी रहमतुल्लाह अलैहि आई पीर से सरदार जो कोनी माल मौजूदा होया उन्हनि वटि वालदा वठी वई नंढपण में साईं यतीम हा ऐं हिफ्ज़ पिया करे सोई शरीफ अम्मा जो ॿुधो पीर बागाड़ थो अचे आई पंहिंजे पुट खे मदरसे खां वठी सिधो साईं जी ख़िदमत क़िबला साईं हे मुंहिंजो पुट यतीम आहे हिफ्ज़ करे थो दुआ कयो हाफ़िज़ ते पीर से सरदार उनखे ॾिठो पैरनि खां वठी सिर ताईं 3 दफ़ा ॾिसी करे चयो जेकॾहिं असां तोखे पीर बणायूं पीर थींदे
नंढो ॿार हो, लेकिन अल्लाह तबारक व तआला खुदा जब हुस्न देता है निज़ाकत आ ही जाती है। सुभान अल्लाह नंढपुर में मासूम ॿार जो रहा कि भला सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां तो पीर पढ़ा सुभान अल्लाह असन जाके चवंदा तो ज़िक्र ॾींदो मुरीद हिजो थींदे असां तोखे पीर पढ़ासीं पर हाणे ॻाल्हि ॿुध दरिया जे पार जो मुरीद हुजे तू दरिया जे उरवार हुजे न पुल हुजे न बेड़ी हुजे न बेड़ी हलाइण वारो हुजे मलाह हुजे मुरीद सॾु करे तू मूंखे कीअं पुॼंदे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मासूम हाफ़िज़ साहब पंहिंजो कदम मथे खयो सुभान अल्लाह जिसे माही पार सुभान अल्लाह ये पार ॾिठो साईं हसन शाह खे फरमायो त हे हाफ़िज़ साहब बड़ो बुजुर्ग थी तो मां ॾिठो दिन जो हिकिड़ो कदम हिते हो ॿियो दरिया जे पार सुभान अल्लाह उहो बादशाह पे चवंदो सजण साह पसाह हुजे हमेशा गॾु पोइ छा खऊं सजण सां अहिड़े काने ज़ोहर नमाज़ वई असर वई मगरिब थी वई मुरीद परेशान आहिनि क़िबला नमाज़ पाण चवंदा सजण साह पसाह हुजे हमेशा गॾु पोइ छा खऊं सजण सां अहिड़े काने पाणी आई था खणण वास्ते बर्तन खणण और पाणी फैज़याब बणी हुन जो ॾिठो थी कहिड़ो राज़ आहे आशिक़ रोईंदा खलीफ़ा रोईंदा माई पुछियो छा आहे साईं हिन राज़ में वेठो आहे नमाज़ां गुज़री वियूं इएं चवंदा त चुप करे वियो असां उथू वाले को असां हाथ के बस ठीक है मुझे मैं थोड़ा सुना के ना जो अपने साईं जी करामत फैज़ सजा रोज़ घड़ी ना सुभान अल्लाह हिकु फैज़ हुंदा है केरे ॾिसण उहा आहे उथो 11000 जी लाइन भरजूरी शरीफ है आसोई शरीफ खानगढ़ शरीफ को गढ़ी शरीफ अपना हासिल फकीर करे हर जाते हमा वक्त दे ये बुजुर्ग जिन्हनि बुजुर्गनि जा मां नाला खया आहिनि हमा वक्त